बढ़िया स्कूल आहे, हिन जी हालत ॾिसो। अदा तारुफ़ कराइजो। ॻोठ विकियो मीरबर प्राइमरी स्कूल ज़िलो हैदराबाद UC 96 तेलको लतीफ़ाबाद आहे। हीउ स्कूल तक़रीबन 25-30 सालनि खां वठी बंदि पियो आहे। अच्छा, तव्हांजे ॻोठ में केतिरा घर आहिनि? तक़रीबन 600-700 घर आहिनि। अच्छा, 600-700 तव्हांजे ॻोठ में घर आहिनि। ऐं तव्हांजे ॻोठ में तक़रीबन केतिरा ॿार थी वेंदा? 400-500 ॿार आहिनि जेके तइलीम खां महिरूम आहिनि। अच्छा, माना हिते तालीम कोन्हे? जी न, उस्ताद वग़ैरह अचनि था हिते? न कुझु बि न। अच्छा, त तव्हां हाणे छा चवणु चाहींदो? तव्हांजे हिते स्कूल ई बंदि पियो आहे, तव्हां छा चवणु चाहींदो? असां सैद सरदार शाह साईं मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो साहिब खे असीं इहा अपील था करियूं त महिरबानी करे असांजे स्कूल जी मरमत कई वञे। सभ खां पहिरियां मरमत कई वञे, हिते उस्ताद ॾिना वञनि जीअं नंढड़ा ॿार वीचारा जेके तइलीम खां महिरूम आहिनि उहे तइलीम हासिलु करे सघनि। घटि में घटि सुभाणे जेको आहे तइलीम हासिलु करे कुझु अॻियां वधनि त सही न। ठीकु। ॿारो, तव्हां छा चवणु चाहींदो? स्कूल खुलायो वञे? ज़ोर सां ॻाल्हायो। स्कूल खुलायो वञे? तव्हां पढ़ाई कंदव? उस्ताद मोकिलिया वञनि? अदा ही स्कूल आहे ॻोठ विकियोमल आहे, प्राइमरी स्कूल तालको लतीफ़ाबाद UC 96 ज़िलो हैदराबाद। ही तक़रीबन 20-25 सालनि खां वठी स्कूल बंदि पियो आहे। बिल्डिंग जी इहा हालत लॻी पई आहे। हिन ॻोठ में तक़रीबन 500-700 घर आहिनि, 300-400 ॿार आहिनि जेके 20-25 सालनि खां वठी तालीम खां महरूम आहिनि। इन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त बाबा असांजे हिन स्कूल खे खुलरायो वञे त जीअं असांजा ॿार तालीम हासिलु करे सघनि ऐं इल्मु हासिलु करे सघनि। साईं बिलावल भुट्टो ज़रदारी खे, साईं मुराद अली शाह खे ऐं तालीम जे वज़ीर साईं सरदार शाह खे ही ॻोठाणा अपील था कनि त बराए महिरबानी हीअ स्कूल खुलराए हिते उस्ताद ॾिना वञनि त तालीम हासिलु करे ॻोठ जो ऐं पंहिंजे तर जो नालो रोशन करे सघनि।